सेवण मां वाक़ई ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सॼी सिंध जियां सेवण तालके में भी इलेक्शन 2024 जूं गॾिजानियूं चाइम पार्टियूं ऐं पुरानियूं ताज़तियूं बीठल उम्मीदवारनि तरफ़ां PS 77 ते जारी ऐं सारी आहिनि। जॾहिं त हिकु अहम ॻाल्हि PS 77 सेवण ते तहरीक इंसाफ़ पार्टी तरफ़ां नामज़द उम्मीदवार सरदार फारूक अहमद सोलंकी पारां पंहिंजे क़ाइद जे हुकुम ते क़ुरान पाक हथ में खणी हल्फिया बयान ॾींदे चयो त मां इलेक्शन खटी पंहिंजे पार्टी तहरीक इंसाफ़ सां गदारी न कंदुसि ऐं मां लोटो न थींदुसि ऐं मां पंहिंजे पार्टी तहरीक इंसाफ़ जे क़ाइद इमरान खान सां गॾु हूंदुसि ऐं मां साल 2024 जी इलेक्शन विढ़ंदुसि ऐं हथ न खणंदुसि। जॾहिं त सरदार फारूक अहमद सोलंकी हिन हल्फिया वीडियो बयान में चयो आहे त सरदार फारूक सोलंकी PS 77 जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार ॿिन्ही जहान जे सरदार सोने क़ुरान शरीफ़ ते हल्फिया चवां थो त जेकर मां खटे वियुसि त मां पार्टी सां इमरान खान साहब सां सचो ऐं वफ़ादार रहंदुसि ऐं जेकर पार्टी सां गद्दारी कयां या मां इलेक्शन खां विथड्रॉ करे वञा त अलाह जो मूं ते कहर नाज़िल थिए। मुंहिंजे वोटरनि जे लाइ बि इहो पैगाम आहे त हीअ पार्टी पॉलिसी इमरान खान साहब असांखे चयो आहे तव्हां क़ुरान शरीफ़ ते हल्फिया चओ ऐं वॾी दिलि सां असां सचाई ॾियूं हक़ सच ॾियूं। असांखे अलाह ताला सुहिणे क़ुरान शरीफ़ जे सदके ॿिन्ही जहान जो वसीलो आहे असांखे रब्बुल आलमीन असांखे कामयाबी अता कंदो इंशाअल्लाह ताला। ऐं मुंहिंजा वोटर जेके आहिनि से उहे पंहिंजो कमु जारी रखनि। हीअ पार्टी जी पॉलिसी आहे मथां खां असांखे आयो आहे त क़ुरान शरीफ़ ते हथ रखी हलफ़ करो त खटण खां पोइ केर बि लोटो न थींदो। अवाम जे वोट खे ज़ाया न कंदो केर बि जीअं माज़ीअ में थियो आहे आर्स ट्रेडिंग थी रही आहे सिंध हाउस इस्लामाबाद में। इंशाअल्लाह ताला इहे कोन थींदो हींअर पार्टी जेका असां इमरान खान सां सॼी गॾु आहे ऐं असीं इमरान खान साहब जा वर्कर आहियूं। इंशाअल्लाह ताला सुहिणे क़ुरान शरीफ़ जे नाम ते सदके जा ऐं पंहिंजे वाइदे खे भली असां मरी वञूं पर पंहिंजे वाइदे खे असां पूरो कंदासीं। थैंक यू वेरी मच। जेके वोटर आहिनि उहे जेको असां पंहिंजी मदद कनि